अस्सलाम वालेकुम। हेठि साईं तबाही जो मंज़रु, हेठि साईं ॻोठु जुमन ख़ान शर। हेठि ॾिसो साईं, घर में को बि माण्हू न आहे, कुल महफ़ूज़ हंधनि ॾे शिफ्ट थी विया आहिनि। को बि PPO नुमाइंदो असांजी सार लहण लाइ कोन आयो आहे। हीउ जेको घरु आहे, हे ॾिसो साईं, हे तबाही जो मंज़रु आहे। घर में केरु बि कोन्हे, को हे दीवारूं किरी पियूं आहिनि। तव्हां ॾिसो हे साईं, हे ॾिसो, को बि PPO नुमाइंदो सार लहण लाइ न आयो आहे त तव्हां कहिड़े हालनि में आहियो, तव्हांजा ॿचा किथे आहिनि। हे ॾिसो, हीअ असांजी लॾ पलाण लॻी पई आहे। हे तबाही जो मंज़रु, बसि अलाह साईं को पंहिंजो रहम करे। संजे हर ॻोठ में इहा ई हालत अथव। माण्हू सांगीअड़ा घरनि खां बेघर लॻा पिया आहिनि। जेके आहिनि त उन्हनि जो सॼो सामान जेको राशन आहे, हर शइ ख़राबु थी चुकी आहे, भॼी चुकी आहे, किरी चुकी आहे। छतियूं किरी पियूं आहिनि। जेके बीठल आहिनि उहे कमज़ोर थी वियूं आहिनि, कंहिं रहण लाइ लाइक़ु न आहिनि। बसि जाननि ॾे ख़ैरु हुजे। रब साईं पंहिंजी बाज करे बाज़ार आहे। हर तरफ़ सम्झो ॾिसी सघो था कहिड़ा हाल आहिनि। जंहिं तरफ़ वेंदासीं छतियूं कमज़ोर, पाणी घरनि में बीठा आहिनि। बसि कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए ताईं, कहिड़ियूं ॿुधायूं, कहिड़ा दर्द ॿुधाए। पर हिन महिल ताईं हिन वटि को सहारे वारो माण्हू न पहुतो आहे। जानियूं बचाए करे ॿार कढी विया आहिनि महफ़ूज़ हंधनि ते। बाक़ी जेके हिकु अधु माण्हू पोइ ते बचियल आहिनि, उन्हनि खे खाधो खाइण लाइ बि न आहे सामान। ऐं उते जेके माण्हू आहिनि उन्हनि जा पेर इंफेक्शन में थी विया आहिनि, तक़रीबन पची पिया आहिनि। उन्हनि खे दवाउनि जी ज़रूरत आहे, खाधे खुराक जी ज़रूरत आहे। जेतिरो थी सघे तव्हां खाधो खुराक पहुचायो ऐं दवाऊं पहुचायो, जेतिरो थी सघे। छो त हिन मींहं खां पोइ एतिरा मच्छर पैदा थी विया आहिनि जो माण्हू रहण खां मजबूर थी विया आहिनि। ऐं हर तरफ़ बीमारियूं ऐं बीमारियूं आहिनि। ख़ुदा ताला तव्हां ॾे असां ॾे रहम अता फ़रमाए। जेतिरो थी सघेव इंफेक्शन जूं दवाऊं थियूं, एंटी एलर्जिक थियूं, मच्छरनि जूं साशे वग़ैरह थिया, या तेल वग़ैरह थिया, या जेको तव्हांखे थी सघे थो उहो महफ़ूज़ हंधनि ताईं या कुझु एरियाज़ ताईं तव्हां ज़रूरु पहुचायो। पंहिंजो किरदारु था कयो, पंहिंजनि खे ज़रूरु यादि कयो। कोशिशि करे पंहिंजनि खे कयो। हर कोई पंहिंजनि खे यादि कंदो त तक़रीबन हर माण्हू ताईं मदद पहुची सघे थी। पर जेकॾहिं असां पंहिंजनि खे छॾे करे सिर्फ़ु ॿियनि जे में लॻंदासीं त ॿियनि ताईं बि कान पहुची सघंदी ऐं पंहिंजा बि रहिजी वेंदा। हर कंहिंजा पंहिंजा रहिजी वेंदा। ॾिसी सघो था हर तरफ़ मनाज़र आहिनि। हीउ ॻोठु मैसर वॾा जा ताईं मनाज़र ॾेखारिया आहियूं। जेको मुंहिंजो ॻोठु आहे उते हर तरफ़ माना तबाही मची चुकी आहे। सॼो ॻोठु ख़तमु थी चुको आहे। पंहिंजो ऐं पंहिंजो ज़रूरु ख़्यालु कंदा। मूंखे दुआ में ज़रूरु यादि रखंदा।